अज असी कठा थिया आहियूं पंहिंजे प्रेम जा पुष्प असांजे प्यारे गिरीश चैनानी खे अर्पण करण वास्ते। Girish was a mine of many virtues, but the three most important virtues of his life were: firstly, he spoke little. His life was his message. His life spoke volumes. And secondly, he was a person of tremendous faith, faith in God and faith in the Guru. He had unshakable faith in God and the Guru. And the third quality was he was ever ready to reach out to as many as he could, on as many occasions as he could, and as long as he could. Let us pray that his soul may rest in peace, and wherever he may be, from there he may continue to bless all of us here. कहिड़े न सभागे महीने में असीं कठा थिया आहियूं, नवंबर जो महीनो। जीअं तव्हां सभिनि खे ख़बर आहे त नवंबर जो महीनो असांजे मिठड़े गुरुदेव साधू वासवानी जे पवित्र जन्मदिन जो महीनो आहे। हिन महीने में असांजा प्यारा दादा कीअं न उत्साह ऐं उमंग सां भरिजी वेंदा हुआ ऐं कीअं न हुननि जे हिक हिक अखर में, हिक हिक निहार में ॼण त हुननि द्वारा गुरुदेव पियो असां ॾे निहारींदो हो। ऐं कीअं न केतिरियूं ई ॻाल्हियूं गुरुदेव जे जीवन मां असांखे ॿुधाईंदा हुआ। हिकु ॾींहुं असीं प्यारे दादा जे रूबरू वेठा हुआसीं, प्यारे दादा जे चरणनि में वेठा हुआसीं ऐं प्यारे दादा पंहिंजे गुरुदेव साधू वासवानीअ जो ज़िक्र पे कयो। जॾहिं बि उन जो ज़िक्र कंदा हुआ त संदन अखियुनि में इलाही जोत अची चिमकंदी हुई। ऐं असांजे प्यारे दादा चयो त मां अॼु सुबुह जो सवेल उथियुसि, सिज त उभरियो ई कान हो, तमामु सवेल हुई। ऐं जॾहिं मां निंड मां उथियुसि ऐं शांत में वेठुसि त मूं पंहिंजे अंदरि ही अखर ॿुधा। उहे अखर कहिड़ा: प्यारा दादा तूं किथे, मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजा सतगुर, तूं किथे। ऐं दादा चयो सांत जे उन्हाईअ में वञी मूं ईअं पे पुकारियो ऐं ओचितो मां छा थो ॾिसां, हिकु अजीब रोशनीअ जो रूप मुंहिंजे साम्हूं अची बीठो आहे। हुन मां अजीब रोशनी पई निकिरे ऐं हू जॾहिं मुख खोले थो त मां चवां थो ही त मुंहिंजे प्यारे गुरुदेव जो आवाज़ आहे, मुरलीअ जहिड़ो मिठो मधुर आवाज़। ऐं प्यारो दादा कहिड़ा अखर थो चए: आहियां कीन परे, अखियूं खोल निहार, हिन कुर्ब जे कोठीअ अची कर दीदार, हिन कुर्ब जे कोठीअ अची कर दीदार। ऐं प्यारो दादा चवे थो त मां यकदमि गुरुदेव साधू वासवानीअ जे चरणनि खे चंबरी पवां थो ऐं आहिस्ते आहिस्ते गुरुदेव जी तस्वीर थोड़ी डिम पई थिए ऐं उन जे बदिले में मां हिकु रोशनीअ जो गोलो थो ॾिसां ऐं उन रोशनीअ जे गोले मां अजीब धाराऊं पियूं अचनि, अजीब वाइब्रेशन्स पिया अचनि। ऐं जीअं असांखे प्यारे दादा इहा ॻाल्हि ॿुधाई, वरी प्यारे दादा जूं अखियूं बंदि थी वियूं ऐं प्यारा दादा शांत में अची विया। थोरे वक़्त खां पोइ वरी प्यारे दादा अखियूं खोलियूं ऐं असां मां जेके थोरा प्यारे दादा जे चरणनि में वेठा हुआसीं, असां मां हिक हिक खां पुछाई, तव्हां उहे धाराऊं झपियूं? असां चयो न दादा, असां त सिर्फ़ु तव्हांखे पे निहारियो, पर तईं असांखे ॿुधायो त उहे धाराऊं असीं कीअं झपियूं? तॾहिं प्यारे दादा चयो, हींअर बि उन रोशन रूप मां उहे धाराऊं पियूं अचनि। असांखे सिर्फ़ु उहे धाराऊं झपणियूं आहिनि जे असीं ही ॿ ॻाल्हियूं पंहिंजे जीवन में करण जी कोशिश कयूं। पहिरीं ॻाल्हि जेका प्यारे दादा चयो उहा आहे त रोज़ कोशिश करे, रोज़ अमृत वेले न त कहिड़े बि टाइम जेको असांखे सूट करे, ज़रूर कुछ वक़्त शांत में वेहूं।
ध्यान आहे धागो जो असांखे ॻंढे थो उन सां जंहिंजो असीं ध्यान करियूं था। जहिड़ो ध्यान तहिड़ो इंसान। इन करे ज़रूरी आहे त असीं रोज़ थोरो वक़्तु ज़रूर ध्यान में गुज़ारियूं। पोइ प्यारे दादा वधीक असांखे छा चयो, चई जॾहिं गुरुदेव साधू वासवानी कलकत्ते में विया हुआ, खेनि जमशेदपुर मां कोठ थियल हुई, उत केतिरा ई प्रोग्राम्स रिथिया विया हुआ। जुदा जुदा हंधनि ते गुरुदेव साधू वासवानी राम नाम जा मेला लॻाया। 4 ॾींहं तमामु जल्दी निभरी विया ऐं दादा जे मोटण जो वक़्तु अची सहरियो। हिकु नंढड़ी बालकी जेका हर रोज़ प्यारे दादा जे प्रोग्राम ते वेंदी हुई। जेको बि प्रोग्राम थींदो हो, जेको बि खेसि वझ मिलंदो हो, उन वझ खे असुल कीन विझाईंदी हुई ऐं वञी गुरुदेव जे चरणनि में वेहंदी हुई। हीअ बालकी गुरुदेव साधू वासवानी वटि अचे थी ऐं चवेनि थी त तई हींअर ही शहर छॾे वञी रहिया आहियो, पर मुंहिंजी हिकु नंढी वेनती अवी ज़रूर स्वीकार कजो, मूंखे अवी कॾहिं न विसारजो, हमेशा हिन नंढड़ी बालकीअ खे अवी यादि कजो। तॾहिं गुरुदेव जे टेबल ते उन वक़्तु हिकु धागो पियल आहे। उहो धागो खणी हिन बालकी खे चए थो, हिकु डोर हिन धागे जी मां तोखे थो ॾियां ऐं ॿी डोर हिन धागे जी मां पाण वटि काबू झले बीहंदुसि। जॾहिं बि तूं मूंखे यादि कंदीअ, जॾहिं बि तूं मूंखे सिक में सॾींदीअ, तूं ही धागे जी डोर छिकंदीअ पंहिंजे सिक सां, त मां तुंहिंजे रूबरू अची बीहंदुसि। दादा चयो, गुरुदेव साधू वासवानी असां मां हिक हिक खे उहा प्रेम जी डोर हिक हिक खे ॾिनी अथनि। बस सिर्फ़ ध्यान जे धागे सां असांखे इहा डोर छिकणी आहे ऐं असांजो गुरुदेव असांजे रूबरू बीठो हूंदो, पियो असांखे पंहिंजी आसीस ॾींदो। ॿी ॻाल्हि जेका प्यारे दादा चई, उहा आहे बाणी पढ़ो ऐं बाणी उचारियो। ऐं तव्हां सभिनि खे हिननि थोरनि ॾींहंनि में इन जो शख़्सी आज़मूदो हूंदो, कीअं over 125 of us have joined together to do this beautiful global part of Shri Nuri Granth Sahib. ऐं तव्हां सभिनी महसूसु कयो हूंदो त जॾहिं तव्हां पाठ पढ़ियो, you felt so peaceful, you felt so calm, you felt as if you were at the lotus feet of the beloved master. असांखे प्यारा दादा वरी वरी चवंदा हुआ त बाणीअ में केॾो न आनंद आहे, पर चवंदा हुआ त बाणी पढ़ो सम्झ सां, सोच सां, न तकरी तकरी बाणी, पर आहिस्ते आहिस्ते। ऐं इहो एक्सपेरिमेंट तव्हां कयो। सिर्फ़ अधु कलाक में 6 पेज तव्हां पढ़िया, जीअं हिकु हिकु अखर जी माना सम्झी सघूं, हिकु हिकु अखर में असीं अंदरि वञी उन अखर खे पंहिंजे जीवन में मूर्तमान करण जी कोशिश कयूं। प्यारे दादा चयो त नूरी ग्रंथ इज़ द स्क्रिप्चर फॉर द न्यू एज। हिन नूरी ग्रंथ में नए युग जो बिज पियल आहे। जल्द हिकु नए युग जो निर्माण थींदो, जंहिंमें ॿिन्ही खे दिलि ऐं दिमाग़ खे गॾु कमु करणो पवंदो, छो त दिमाग़ खे दिलि जी आसीस खपे, न त नयो युग ठही कीन सघंदो। नओं युग ठहंदो जॾहिं दिलि ऐं दिमाग़ जो मेलाप थींदो, ऐं नूरी ग्रंथ हिन नए युग जो स्क्रिप्चर आहे। ॾिसो साधू वासवानी कीअं न असां सभिनि जे हित वास्ते, असां सभिनि जे भले वास्ते सरल सिंधी ॿोलीअ में ही नूरी ग्रंथ उचारियो आहे। कीअं न साधू वासवानी जी सुर्त चढ़ी वेंदी हुई, ख़ासि करे राति जे वक़्तु, अधु राति जे वक़्तु, अमृत वेले जे वक़्तु, ऐं हू अखियूं पूरे हुननि जी लिव ईश्वर सां लॻी वेंदी हुई ऐं हुननि जे मुख मां अजीब बाणी पई निकिरंदी हुई। भेनरूं प्यारे दादा जो सनरो आवाज़ ॿुधी पंहिंजे निंड मां उथंदियूं हुयूं ऐं कापी पेन खणी उहे गीत लिखंदियूं हुयूं, जे गीत हिन नूरी ग्रंथ में सभु संकलित कया विया आहिनि। ऐं इन बाणीअ खे पढ़ण जो असां मां हिक हिक खे सुनहरो वझ मिली वियो आहे। छो न असीं इहो वझ वधीक वधीक यूज़ कयूं।
प्यारा दादा चवंदा हुआ त सिर्फ़ असीं जे घटि में घटि ॿियो नथा करे सघूं त रोज़ घटि में घटि हिन सुंदर बाणीअ मां असीं हिकु वचन ज़रूर वठूं। नूरी ग्रंथ में टिनी मार्गनि जो ज्ञान मार्ग, कर्म मार्ग ऐं भक्ति मार्ग, टिनी मार्गनि जो मेलाप आहे। नूरी ग्रंथ असांखे ॿुधाए थो त हिकु हिकु कर्म जे असीं कयूं एज़ एन ऑफरिंग टू आवर गुरु, जेकॾहिं असीं हिकु हिकु पंहिंजो कर्म कयूं विदाउट एनी मोटिव, विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिवॉर्ड इन रिटर्न, पोइ उहो हर हिकु कर्म असांखे हिन जनम मरण जे चक्कर सां कीन ॿधंदो, पर हर हिकु कर्म असांखे आज़ाद कंदो, हर हिकु कर्म असांजो अंतःकरण वेंदो शुद्ध कंदो। ऐं ॿियो ज्ञान मार्ग असांखे नूरी ग्रंथ ॿुधाए थो त ज्ञान, सचो ज्ञान आहे हिन हिकु अखर में प्यार। जॾहिं गुरुदेव साधू वासवानी इंग्लैंड में विया तॾहिं गुरुदेव खां पुछो वियो त हिंदू धर्म जी गुझारत असांखे तव्हीं ॿुधायो। तॾहिं साधू वासवानी खेनि चवनि था त केतिरनि अखरनि में मां अव्हांखे हिंदू धर्म जी गुझारत ॿुधायां। चवनि था 3 अखरनि में। ऐं गुरुदेव चवनि था पहिरियों अखर आहे प्यार, ॿियों अखर आहे प्यार ऐं टियों अखर आहे प्यार। The wisdom of the ages, the wisdom of the sages is enshrined in this one word, love, love, love. ऐं टियों मार्ग भक्ति मार्ग, उन में त नूरी ग्रंथ ॼण त हिकु हिकु अखर नूरी ग्रंथ जो ॼण त प्यास जी पुकार आहे। असांजा प्यारा दादा चवंदा हुआ त जीअं तव्हां सभिनि चाश जी डबरोटी खाधी आहे, कीअं डबरोटी चाश में बुरियल हूंदी आहे, तीअं नूरी ग्रंथ जिते बि ताईं ॾिसंदा उहो भक्तिअ सां भरपूर आहे। ऐं नूरी ग्रंथ पढ़ण सां कीअं न असांजे बि ठोठ कठोर दिलियुनि अंदरि सिक, उकीर, प्यास जागे थी। तंहिं करे ही नूरी ग्रंथ आहे हिकु भक्तिअ जो शास्त्र, हिकु ज्ञान जो शास्त्र, हिकु कर्म मार्ग जो शास्त्र। पोइ दादा असांखे हिकु नंढी ॻाल्हि ॿुधाई। दादा चयो त हिकु कॉलोनी हुई रो हाउसिस जी। उते हिकु भेण पंहिंजे बंगलो में रोज़ सुबुह जो सवेल अमृत वेले जो उथी नूरी ग्रंथ मां पाठ कंदी हुई। प्रभुअ खेसि मिठे आवाज़ जी, सुरीले मधुर आवाज़ जी बख़्शीश ॾिनी हुई। इन करे हू नूरी ग्रंथ तकर तकर में पढ़ंदी कीन हुई, ईअं पाठ कोन कंदी हुई, पर पंहिंजे सुरीले आवाज़ में उहो नूरी ग्रंथ गीत जे रूप में पई ॻाईंदी हुई ऐं पाण खे शीतल, काम, कंपोस्ट सम्झंदी हुई। उहा चवंदी हुई हीअ आहे मुंहिंजी पूजा जेका मां प्यारे प्रभुअ जे चरणनि में अर्पण थी कयां। रोज़ सुबुह जो हीअ भेण ईअं कंदी हुई। नेक्स्ट रो हाउस में हिकु नेबर रहंदी हुई, जाब सवेल उथंदी हुई, पर उहो सुबुह जो उथी पंहिंजो पाठ पूजा न कंदी हुई, पर हुनखे ठाकुर हुआ जिनजी हूअ पूरी श्रद्धा सां वेही पूजा कंदी हुई। पर हीअ भेण जीअं पूजा कंदी हुई, हिन जे कन ते उन नूरी ग्रंथ जे बाणीअ जो पियो परलाव पवंदो हो ऐं हुनखे ॼण त हीअ नूरी ग्रंथ जी बाणी पई छिकींदी हुई। पंहिंजे ठाकुरनि जी पूजा करे अखियूं पूरी वेही रहंदी हुई ऐं हिन भेण जे मिठे मधुर आवाज़ में नूरी ग्रंथ पई ॿुधंदी हुई। हिकु ॾींहुं पाण खे रोके कीन सघी ऐं हिन नेबर जे घर में घिरी वञे थी ऐं चवेसि थी मां तोखां हिकु सुवाल पुछी थी सघां, तूं ही कहिड़ी बाणी रोज़ सुबुह जो पढ़ी रही आहीं? हीअ नेबर एक्चुअली थोरी ॾकी वञे थी, चए थी शायदि मां हिनखे रोज़ डिस्टर्ब थी कयां। चएसि थी मूंखे माफ़ कजांइ, सुभाणे खां मां बिल्कुलु आहिस्ते पढ़ंदसि, मां वरी तोखे कीन मुंझाईंदसि। हीअ भेण चवेसि थी न, तूं जॾहिं पढ़ंदी आहीं तॾहिं मुंहिंजे दिलि ते अहिड़ो जादूअ जो असरु थींदो आहे जो मां चाहियां थी त मां बि इहा बाणी जेकर पाण पंहिंजे मुख सां उचारियां। तूं कृपा करे मूंखे ॿुधाईंदीअ त ही नूरी ग्रंथ जी मां नूरी ग्रंथ ही किथां वठी सघंदसि ऐं हिन बाणी पढ़ण लाइ कहिड़ा नियम आहिनि? तॾहिं हीअ भेण खेसि चवे थी त मां तोखे नूरी ग्रंथ भेटा करे ॾियां थी ऐं हिन नूरी ग्रंथ लाइ के बि नियम, के बि कानून कान्हनि।
फ़क़त दिल जो प्यार, दिल जो कुर्ब, दिल जी मोहब्बत खपे ऐं दिल जे अंदर सिक खपे। बस उन सिक सां, उन प्यार सां, उन उकीर सां तू नूरी ग्रंथ उचार। जितां चाहीं तू शुरू करे सघे थी, जेतिरो वक़्तु चाहीं तू पढ़ी सघी थी। ऐं मां तोखे पंहिंजो शख़्सी आज़मूदो ॿुधायां थी। हीअ भेण पंहिंजे नेबर खे चए थी, जीवन में केतिरियूं ई सिचुएशन्स थियनि थियूं, केतिरा ई मसइला, केतिरा ई प्रॉब्लम्स असां वटि अचनि था। जॾहिं बि मां मुंझंदी आहियां त मां हिन शास्त्र ॾे वेंदी आहियां ऐं असांजो गुरुदेव हिन शास्त्र द्वारा असां सां ॻाल्हाईंदा आहिनि ऐं तुज़ जवाब ॾींदा आहिनि। मुंहिंजा ॿार बि, मुंहिंजो घोटु बि, जॾहिं बि हू दुविधा में ईंदा आहिनि, मूंखे चवंदा आहिनि तूं वञ नूरी ग्रंथ में ऐं असांखे तूं उन मां जवाब वठी ॾे। ऐं हीअ भेण चए थी, हींअर त मूंखे अहिड़ो पको विश्वास आहे त कुझु बि थींदो आहे त आई जस्ट टर्न टू द नूरी ग्रंथ एंड ऑल माई डाउट्स आर क्वेल्ड। प्यारी संगत, असांखे अहिड़ो खज़ानो गुरुदेव प्यारा दादा ॾेई विया आहिनि। अचो त असीं हिन खज़ाने जो वधीक वधीक लाभ वठूं। हिकु दफ़े असां प्यारे दादा खां पुछो त वॉट इट इज़ टू बी स्पिरिचुअल। दादा खे पंहिंजे नमूने में हर हिकु ॻाल्हि जो जवाबु ॾींदा हुआ ऐं उन मौक़े ते प्यारा दादा छा था चवनि, स्पिरिचुअल, स्पिरिट एंड रिचुअल। तव्हां मां हिकु हिकु को न को नेम रोज़ करे थो। कंहिंखे नेम आहे त मां शिव ते लोटी चाढ़ियां, कंहिंखे नेम आहे त मां को पाठ करियां, हनुमान चालीसा हुजे, गायत्री मंत्र हुजे, कंहिंखे नेम आहे त मां ठाकुरनि जी पूजा कयां। प्यारो दादा चए थो स्पिरिचुअल थियणु उहो आहे त जेको बि तव्हांजो रिचुअल हुजे, जेको बि तव्हांजो नेम हुजे, उहो तव्हीं भावना सां कयो। पुट योर स्पिरिट इन टू इट। असीं तकर में सभु करे ॼण त असांजे लाइ उहो रिचुअल आहे, उन मां को फ़ाइदो की न आहे। जेकी कयूं उन में असीं पंहिंजे दिल जी भावना विझूं ऐं जे असीं उन भावना सां ध्यानु कंदासीं, उन भावना सां बाणीअ जो उच्चारण कंदासीं त असीं बि प्यारे गुरुदेव जूं धाराऊं झपे सघंदासीं ऐं असीं बि गुरुदेव जो मिठो आवाज़ ॿुधी सघंदासीं जो पियो पुकारे, आहियां कीन परे अखियूं खोल निहार, हिन कुर्ब जे कोठीअ अची कर दीदार। ऐं असीं बि गुरुदेव जो दर्शन करे सघंदासीं। अहिड़ी आसीस मां अवां मां हिक हिक खां पिना थी। दादा शाम।